अस्सलाम वालेकुम दोस्तों। उम्मीद है तो तव्हां सब खुश हूंदा। दोस्तों अॼु असां ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ जे बारे में। ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी सिंध टीवीअ तां तमामु बहितरीन नमूने सां हली रहियो आहे ऐं हिन ड्रामे में हिकु तरफ़ ज़ालिम वॾेरे कमाल खान जो जेको आहे त ज़ालिम वॾेरे कमाल खान जो किरदारु ज़ालिमाणो आहे ऐं ॿिए तरफ़ हुनजो भाउ वॾेरो गफ़ार खान जेको ईमानदार ऐं अमन परस्त माण्हू आहे। हिननि ॿिन्ही वॾेरनि खे अलॻि अलॻि रूप में ॾेखारियो वियो आहे ऐं हा तव्हां ॾिठो त कमाल खान जा ज़ुल्म तमामु हद खां वधी विया ऐं न्याणीअ खे अगवा करे मीरा खे ऐं पंहिंजे क़ैद में हुन ते ज़ुल्म कंदो थो रहे। जी हा दोस्तों, हिकु तरफ़ कमाल खान जा ज़ुल्म ऐं ॿिए तरफ़ गफ़ार खान जेको तमामु शरीफ़ ऐं नेक इंसान आहे उहो पंहिंजे भाउ जा ज़ुल्म भोॻींदो थो रहे ऐं हिन वक़्तु हुन पाण खे हवेलीअ में बंदि करे रखियो आहे ऐं ॿिए तरफ़ राणो ऐं रबन करम खे पकिड़े मारे कुटे ऐं उनखे मीरा जे तरफ़ वठी वञी रहिया आहिनि। हाणे ॾिसणो इहो आहे त कमाल खान हिन क़िस्त में पंहिंजे भाउ सां कहिड़ी सफ़ाई पेश थो करे। वरी ॾिसंदासीं अॻिते क़िस्त में त छा थींदो। असांजे चैनल खे सब्सक्राइब ऐं लाइक ज़रूरु कंदा ऐं घंटीअ जे बटण खे दॿाए ऐं हाल ते घंटीअ जे बटण खे दॿाए ऐं हाल जे नोटिफिकेशन ते क्लिक कंदा त जीअं असांजी हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुचे।